नाज़रीन नवां के आगे के नासी टंडोलिया जिले कोटा तहत कणक न मिलण खिलाफ आटा चक्की एसोसिएशन हड़ताल कई वई आहे। टंडोलिया में आटा चक्की एसोसिएशन पारां एहतजाजन सबब चक्कियूं बंद करे एहतजाज कयो पियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। टंडोलिया जिले कोटा तहत कणक न मिलण खिलाफ आटा चक्की एसोसिएशन पारां हड़ताल कई वई आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं। चक्कीन वारन के खुराक खाते पारां कोटा तहत कणक न मिलण करे हड़ताल कई वई आहे। असांखे महीने में 11 बोरिन की कोटा मुक़रर कई वई आहे। खुराक खाते पारां फी ॾींहुं 27 किलो कणक ॾिनी पई वञे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करायूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। टंडोलिया जिले में कोटा तहत कणक न मिलण खिलाफ आटा चक्की एसोसिएशन जे हड़ताल कई वई आहे। टंडोलिया में आटा चक्की एसोसिएशन पारां एहतजाजन चक्कियूं बंद करे छॾियूं आहिनि। एप्लीकेशन ॾिनी आहे त असांजी कणक जी कोटा वधाए ॾियो। इन कोटा के इंतज़ार में असीं वेठा आहियूं। इन PFC के असां एप्लीकेशन ॾिनी आहे त असांजी कणक जी कोटा वधाए ॾियो। इन कोटा के इंतज़ार में असीं वेठा आहियूं। इन जे करे अॼु नंढो एहतजाज आहे ऐं इंशाअल्लाह जे असांजी डिमांड पूरी न थी त वधीक असीं एहतजाज ते वो भी गवर्नमेंट की अपील था करूँ तो इस मसले ते नज़रसानी करे तो गरीब आवाम के फ़ायदो पहुँचे। वो असांजो प्रोग्राम है कि असांजे चक्किया अॼु हड़ताल आहे। अचेरा ॾींहुं पोइ असीं वेंदासूं मजलिस आमला सॼी यूनियन की तरफ़ खां पोइ हुन मां असां अॻे लाहे अमल जो ऐलान कंदासूं। PFC के असां एप्लीकेशन ॾिनी आहे त असांजी कणक जी कोटा वधाए ॾियो। इन कोटा के इंतज़ार में असीं वेठा आहियूं। इन जे करे अॼु नंढो एहतजाज आहे ऐं इंशाअल्लाह जे असांजी डिमांड पूरी न थी त वधीक असीं एहतजाज ते वो भी गवर्नमेंट की अपील था करूँ तो इस मसले ते नज़रसानी करे तो गरीब आवाम के फ़ायदो पहुँचे। वो असांजो प्रोग्राम है कि असांजे चक्किया अॼु हड़ताल आहे। अचेरा ॾींहुं पोइ असीं वेंदासूं मजलिस आमला सॼी यूनियन